अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पमर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़ी हिंगोरजा में सिंध आबादगार इतिहाद पारां सियाल माइनर समाज माइनर सहता माइनर समेत शाखुन ऐं वाहन जी खाटी न थियण खिलाफ कामरेड लोंग खान हतार, कांडेरो खान सेतो, कामरेड खुदाबख्श सेतो, हाजी खान चांग जी अगवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर अज़ीज़ मेमण जी ख़बर मूजिब मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि इल्ज़ाम हयो त तालुक़े सोबोदरे जी शाखुनि ऐं वाहन जी खाटी नथी कराई वञे, जंहिं सबबि शाखूं ऐं वाह मिटीअ सां भरिजी विया आहिनि। उन्हनि चयो त कणिक जो पोखियल फसल सड़ी सुकी रहियो आहे, पर आपासी कामूरनि जे कन ते जूं बि नथी चुरे। उन्हनि चयो त जंहिं करे शाखुनि वाहन जी खाटी न कराई वई त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।